हेलो जानी, केड़ा हाल आहिनि? कीअं यादि कयो ने अॼु एतिरो टाइम खां पोयां तोखे हफ़्तो पूरो यादि कोन हो छा? अरे जानी, तो मूंखां मुंहिंजो मसलो त पुछो ई कोन, तूं डायरेक्ट शुरू थी वियो आहीं। अल्लाह ख़ैर कयो, थियो छा? असल में ना मुंहिंजे घर में महिमान अची विया हुआ, कज़न वारा। इन जे करे आउं उन्हनि जे अॻियां तव्हां सां ॻाल्हाए कोन थी सघियसि। त तुंहिंजूं कज़नूं आयूं, तूं घटि में घटि माण्हू खे हिकिड़ी इतला त करीं। जेको हफ़्तो आउं पियो नंबर हणां हुते दलील पियो थियां, तुंहिंजो त नंबर ई कोन थो लॻे। जानी छॾ तूं उन्हनि ॻाल्हियुनि खे, तोखे मुंहिंजी त परेशानी ई नज़र ई नथी अचे। अल्लाह ख़ैर करे, कहिड़ी परेशानी? हू तोखे ॿुधायमि न, जेका महिमान असांजे घर में आया हुआ उहे मुंहिंजी कज़न वारा हुआ न। त हुन कज़न वारी जी न शादी लॻी पई आहे। तव्हांखे ख़बर आहे छोकिरियुनि खे त हर शइ शादी में खपे थी। त इन जे करे मूं अम्मी खे चयो त मूंखे जेको सो न पैसा ॾे, ऐं शॉपिंग करियां थी। त अम्मी त मूंखे मारण लाइ तयार हुई। अड़े हुकुम कर, छा खपे मुंहिंजे जानीअ खे? हेठि आहियां न आऊं। न तव्हांखे आउं कीअं चवां, त तोखे हिकिड़ी माना मिसाल पई ॾियां त आउं परेशान। न पोइ माना तूं मूंखे पंहिंजो सम्झे ई कोन थी। मूंखे कोन ॿुधाईंदी, पोइ तूं कंहिंखे दारियुनि खे वञी ॿुधाईंदी छा? अड़े जानी, उहो ॻाल्हि न आहे, तूं पंहिंजी आई पंहिंजो आई, लेकिन चवण जो मक़सदु तोखे आउं कीअं चवां, मूंखे मुनासिब नथो लॻे। हुकुम कर, छा खपे तोखे? चंड खपे, तारा खपनि, लाइ वठां? न जाने, चंड सितारनि की छॾ, मूंखे ना कुछ पैसा खपनि था। उन्हनि लाइ उहे चीज़ूं वठंदीसि न, जीअं कपिड़ा थी विया, लाली थी वई, मेकअप, पाउडर, शैम्पू, इहे सभु मूंखे वठणा आहिनि न। इन जे करे तो मम्मी खे घणा खपनि मुंहिंजे जानीअ खे? हुकुम कर। तव्हां पाण ॾिसो न, माण्हू अगरि किथे वञे थो शॉपिंग करण त हुनखे घटि में घटि 50,000 त हुजनि। अम्मी खे मूं चयो मूंखे 50,000 ॾे, त अम्मी मूंखे मारण लाइ तयार हुई। 50,000? हा न, त ॾिस न, हिकिड़ो सूट वठंदीसि त उहो त 15-20,000 रुपये जो हूंदो। शादी जहिड़ी ॻाल्हि आहे, तूं पाण हिसाब लॻाए। एतिरा त कोन थींदा जानी, थोरा घटि कर न। न तोखे कोन थी चवां, तूं ॾे मुनासिब न आहे, तोखे जस्ट ॿुधायां पई। न तूं मुंहिंजो जानी आहीं, तुंहिंजे लाइ त कमायां पियो मुंहिंजो जानी। न ॾिस न, सही कोन्हे, मुनासिब न आहे तोखां वठां। न हुकुम कर। पोइ हाणे एतिरो तूं तंग पियो करीं, लेकिन ॾिस मुनासिब न आहे, आउं कोन थी चाहियां त आउं तोखां वठां, लेकिन तूं हाणे ज़िद करीं पियो त पोइ मूंखे न 50,000 रुपया किथां करे ॾे। ऐं वाइदो आहे तोखे, इहे तुंहिंजा पैसा आउं रिटर्न करे छॾींदी। मुंहिंजी VC आहे, उहो खुलंदी जीअं। चलो पोइ ॾिसां, आउं कुझु करियां थो तो लाइ जानी, मुंहिंजा करियां थो तो आहे। तूं मुंहिंजी हाणे शहज़ादी आहीं। इलाही सामान आहिनि, तूं पाण ॾिस न। हाणे मूंखे कपिड़ा बि वठिणा आहिनि, शैम्पू बि वठिणो आहे, लालियूं बि वठणियूं आहिनि। अच्छा जानी, मुंहिंजो एतिरो टाइम थियो आहे, बाक़ी अञा 1-2 जे नालनि जी ख़बर कोन्हे मुंहिंजा। मुंहिंजी जानी खां पुछे, पंहिंजी जानीअ जो नालो कहिड़ो आहे? हा, मुंहिंजो नालो न वॾेरी फरज़ाना आहे। अच्छा जी, तुंहिंजो नालो छा आहे? मुंहिंजो हबीब। अच्छा जानी, हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, आउं तोखे प्यार सां हिकिड़ो नालो थो वठां। कट मिटड़ी कीअं थींदो? अच्छा, अगरि तव्हां प्यार सां मुंहिंजो नालो रखो था त मूंखे बि क़बूल आहे। अड़े मुंहिंजी कट मिटड़ी। ठीकु आहे, हिते बि केरु अची वेंदो, ऐं पोइ बाद में वरी खैर खुशी तबीयत सही है? शुक्र अल्लाह यार, नंढड़ो हिकिड़ो अर्ज़ु खणी आया। ॿुधायो, हुकुम कर। अहिड़ो असांजे घर में थोरी थी पई आहे बीमारी। अच्छा, अल्लाह ख़ैर करे। थोरो पैसनि जी किलत थी वई। VC पंहिंजी आहे न, पहिरीं ते खुलणी, बाक़ी VC खे माना 1 2 3 4 12 ॾींहं आहिनि। ऐं वापसि ॾिनो। इलाही परेशानी आहे, यकीन कर। 2-3 ॾींहंनि लाइ वियो, पर मूंखे तुंहिंजो ज़हन में नालो आयो न, मुंहिंजो यार छो। न भाई, मुंहिंजो अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे। अलाह ताईं कंहिंखे अहिड़ा ॾींहं न ॾेखारे। हा, तूं ईअं कर, भाउ मुंहिंजो आहे न परवेज़, हुन सां मिल, ऐं हुनखे फोन करियां थो, तोखे पैसा ॾे। यार वॾी महिरबानी, यार वॾी। ठीकु आहे। यकीन कर। ख़ैर आहे बाबा, ख़ैर आहे। आउं ॾेई वेंदुसि। ठीकु आहे, तुंहिंजा पैसा ॾेई वेंदुसि। ठीकु आहे।
हेलो मुंहिंजी कटुटड़ी जी हबीब हा छा पई करी ऐं न घर जे कम में लॻी पई हुयसि तव्हां ॿुधायो हबीब कीअं यादि कयो न हा मूं त फोन हिन लाइ कई हुयो तव्हां इमानत जो बंदोबस्तु करे छॾियो हा मूं चयो हा तूं एड्रेस ॾियां त हथो हथ तुंहिंजी इमानत पुॼाए हिन बहाने पियो थोरो दीदार अहिड़ो थी वञे न हबीब ही सही कोन्हे असल में न आउं तव्हां सां मिली कोन सघंदसि बाक़ी तव्हां मुंहिंजी अरे जानी हिन बहाने आउं चवां थो पंहिंजी मुलाक़ात थी वञे न पैसा ॾे वठि परिवार न न पा मुलाक़ात न नेक्स्ट टाइम कंदासीं ऐं हींअर मिली कोन सघंदसि घर में महिमान वग़ैरह बि आहिनि न अरे जानी मूंखे त वरी दीदार बि करिणो आहे मुंहिंजो थोरो दीदार बि थी वञे हा न यार अरे मुनासिब न आहे हबीब तूं सम्झंदो वञे घर जा मसइला आहिनि तूं हीअं कीअं थो चई आउं तोसां मिली वञा अरे जानी ॾिस न ईअं न कर एतिरो टाइम तो ॻाल्हायो कोन भई यकीन कर मूंखे एॾी ख़ुशी थी माना इहो कमु ईअं सम्झ मूं थोरो ज़ोरी वरितो हिनजे करे त मुंहिंजो हिन बहाने न पंहिंजी मुलाक़ातूं थींदियूं हाणे ॾिस न कुझु मुला सोचींदी न त अलाह साईं वरी तुंहिंजो भलो कंदो अच्छा त पोइ तव्हां ईअं कजो तव्हां मुंहिंजे घर जे ॿाहिरि अचिजो पोइ आउं सिर्फ़ु तव्हांखे पैसा वठंदसि वरी तकिड़ो तकिड़ो आउं घर में गिड़ी ईंदसि परे खां बसि परे खां ई आउं बीह तोखे रुॻो तुंहिंजी इमानत ॾींदुसि त तुंहिंजियूं अखियूं ॾिसंदो वरी आउं पंहिंजे घर चलो ठीकु आहे पोइ बाद में ॻाल्हाईंदसि हींअर केरु अची वेंदो घर में मुंहिंजी कट मिटड़ी चलो ठीकु आहे न सुभाणे तुंहिंजे दर जो गुलाम दर ते बीहंदुसि ठीकु आहे अल्लाह हाफ़िज़ लव यू ॿिनि काकियुनि में छा थींदो हेॾो सी लॻो पियो हल त ॿियो वठी वठी अचूं हलो